मुझा महबूब अंदर मजबी तुझी याद अखियूं रोवन थियूं तॾहिं बि तुझी याद हथ चुरन तॾहिं बि तुझी याद मुझा पेर चुरन था तॾहिं बि तुझी याद हथे पेरे मुंह निड़े हलज साण हिए इश्क आरिया जाम जो निभाए निए जा जा तू जिए ता पाड़ज कोम पुनलसी ख्याल में भी मोहम्मद मीर हुजे तसव्वुर में रूह में अंदर में हथ चुरन त मुस्तफा जी सुन्नत में चुरन अखियूं रोवन त महबूब जी याद में रोवन पेर हलन त हबीब जी सुन्नत जे मुताबिक हलन अंदर मजब मोहम्मद हुजे त अंदर जे बाहर भी मोहम्मद मीर हुजे जैसी ताई तुंजी सिसी में साह हुआ तेसी ताई हबीबन जी मोहब्बत में बे कंखे भी शरीक भाई वार न कजा छो जो दिल बर हिकड़ो घणा तान कजन इया ॾींहं पंजा गुज़ारींदो रहियो काफ़ी टाइम खां पोइ जॾहिं मदीने वारे मीर नबूवत जो ऐलान कयो मक्के में कुछ साल मक्के में रही हबीबन करीमन के रब हुकुम कयो त मुंहिंजा राणा हाण मक्के के छॾे अवां यसरब के मदीनो ठाहियो अल्लाह जा महबूब खुदा जे हुक्म सां तैयारी फरमायो हिजरत करे मदीने तय्यबा का रवाना मक्के का रवाना था मदीने तय्यबा जी तरफ मकाम कुबा मस्जिद कुबा हज उम्रे ते वञण वारा उनके खबर आहे त मस्जिद कुबा मदीने जे वेझो आ महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी जात बा बरकात जॾहिं मदीने में आई पो सहाबन अर्ज कयो त मुंहिंजा महबूब मक्के में हूंदा हासूं त उते उमरो कंदा हासूं मक्को छॾे आयासूं सफ़र घणो आ नौजवान त सफ़र करे पहुचो तो वञे पर पीर सन पोढ़ा जेके आहिनि उहे एॾो सफ़र करे मक्के पहुची उमरो नथा करे सघन उमरे खां महरूम थी विया आहियूं मुंहिंजे महबूब जो दर ओ आ इन दर ते सवाली बनजी ईंदा आहिनि मुरादूं वठी वेंदा उमरे जो सवाल जो असहाबन कयो त हबीबन फरमायो घबरायो न मस्जिद कुबा हुजूर साईं आया पे इन जगह ते मकाम कुबा में रुकिया इते हबीबन मस्जिद ठाराई पो वरी अगते मदीने तय्यबा में आया जडे सहाबन इहो सवाल कयो उमरे जे हवाले सां महबूबन फरमायो त मदीने खां मस्जिद कुबा वञी जेको बरकातू नफिल पढ़ंदो अल्लाह ताला उनके हिते मदीने मझी उमरे जो सवाब ॾेई छॾींदो केॾी करम नवाज़ी केॾी मेहरबानी मक्के जो सफर नथा करे सगो खैरा जेको नथो पहुची सके मक्के उन जो उमरो हिते ही आ मोहम्मद मीर उमरो अता फरमाई छॾियो मस्जिद कुबा वेझो सफर आ मदीने का एतिरो घणो सफर नाहे प्यादल माण्हू वञे त अधु मुने कलाक में पहुची वेंदो मदीने खां मकाम कुबा में जॾहिं मदीने वारा साईं पहुता मस्जिद कुबा हींअर ठहियल आहे उते महबूबन करीमन जी जात जॾहिं मकाम कुबा में पहुता हो आशिक त अगई इंतजार में हो त अल्लाह ओए आण न त ने असां खे ओॾही दुखी ॾींहुं न गुज़रे तकींदे तन कान जिन सां रूह रेहान से वाली कर वेछड़ मकाम कुबा में महबूब जो पहुची वयो त आंधियूं कूंजुन करीबन जो आंधियूं कूंजुन करीबन जो अॼु वाधायूं वाह मन मुरादूं पुनियूं थियूं सरहायूं साह आंदा से अल्लाह सदा असांजा साब पया दुआऊं कबूल थी वयूं मदीने वारो मीर अची वयो आ मुंहिंजा प्यारा कंहिं माण्हू अची ॿुधायो ऐं नौजवान मके खां हिकिड़ो जवान आयो आ उन जे चेहरे में वॾी कशिश आ उन जी ज़ुबान में वॾो असर आहे जेको हिकु दफ़ा दीदार कंदो आ दुनिया विसरी वेंदी आ जेको हिकु
एक चक्कर उन जी महफिल मां थींदो आ उन के दुनिया वालियूं कचारियूं विसरी वेंदियूं आहिनि मुहम्मद उन जो नालो आ उन सां गॾु कुझु गुलाम भी आहिनि मकाम कुबा में आयो आ हिन आशिक खे त अगई इंतजार हुयो महबूबन करीमन जी ज़ात जे लाइ सिकंदो पियो हो काफ़ी वक्त इंतजार जो कयो हुयाई मुंहिंजा प्यारा जीअं जो कन ते ॻाल्हि पहुती आ जल्दी जल्दी निकितो कुझु खाइण पीअण जूं शयूं खणी मदीने वारे मीर जी दरबार में मकाम कुबा में अची पहुतो आ हबीबन जो दीदार कयई ऐं हिन खे उस्तादन पढ़ायो हो किताबन में भी पढ़ियो हुयाई त अल्लाह जे आखिरी नबी जो नालो अहमद भी हूंदो ऐं उहो सदको कोन खाईंदो हदियो कबूल कंदो उन जे कुल्हनि जे विच ते मोहरे नबूवत लॻल हूंदी कुदरती कलम सां लिखियल हूंदो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजा प्यारा हाणे ही निशानियूं पियो निहारे त पक कया उहो ई आहे या ॿियो कुझु खाइण पीअण जो सामान पेश करे हबीबन खे अर्ज़ु कई त मुंहिंजा महबूब मूं ॿुधो आहे अवां मके खां आया आहियो अवां सां गॾु कुझु साथी गरीब मिस्कीन आहिनि ही सदको आहे अवां भी खाओ गुलामन खे भी खारायो पर दिल में इहो ख्याल आहे त सदको खाए थो या न मुंहिंजो महबूब भी सुञाणे पियो त भले आज़माए पक करे वठे महबूबन करीमन सदको वरतो पान न खाधाओ न वापरायाओ गुलामन के ॾेई छॾियो हिन खे पक थी हिकड़ी निशानी मिली वई आ कुछ देर वेठो आ पर विकाणियल गुलाम आ घणो वेहंदुस त मालिक नाराज थी पवंदो जेसी ताईं आजादी थे मुंहिंजा प्यारा कुछ लम्हा कुछ घड़ियूं हबीबन जी महफिल में वेठो वरी वापस जो मोटी आयो आ अगई सिकंदल महबूब जी सिकवारो आशिक वरी जो ताज़ो हबीबन जो दीदार थियो फट ताज़ा इश्क वारा थी पया आहिनि इश्क वारा जख्म जो ताज़ा जागी पया आहिनि दीदार करे मोटियो वा त दिल बेचैना अदा रात थी थे त रात जो निंड न पई अचे ख्याल तसव्वुर हबीब जे चेहरे जो आ अखियूं ताज़ो जो हबीब जो दीदार करे आयूं आहिनि अब्दुल लतीफ हाल तो बयान करे तकी जो कहीं पार अखियों पसी आइयों थियों दीवानियों दिल में अपर लगियन आर तिहां पोए करार सुतियों की न सैयद चवे अखिन सुमण छड़े दिनो आ अखियों बंद तो करे त निंड न पई अचे तस्वीर हबीबल जी सामो आ बटरे ॾीहाड़ा ॾुखिया सुखिया गुजारे वरी हबीबल जी दरबार में हदियो खणी पहुतो आ त निशानी निहारिया पक कया ॿियो पार पतो मिले थो या न हदियो खाए थो या न हदियो करे पेश कयई अल्लाह जे वास्ते सदकंदो साईं अए मदीने वारा मीरा खुदा कारण सदकंदो साईं मु अब्दुल लतीफ जा सद बुधी प्यारा हबीब सादत बख्शींदड़ शफाअत सा जन्नत में वठी वींदड़ मु अब्दुल लतीफ के भी सादत बख्शे जन्नत में वठी वञजो जिते थींदा पथरा वाइदा ऐं वईदा सुन जो सद सईदा लिल्लाह लग लतीफ चवे हिकड़ो हुजा मित्र पूरे वञन तू पहुच जावो साईं मुखे अमलन ते कोने भर वसो वो साईं मुखे तोते आहे आसरो सभिनी के मोहम्मद अमीर में आना तो खुश थियूं सलमान फारसी के महबूबन फरमायो त घबराए ना असा टियो शर्त पूरो करे बाग तैयार करे तोखे जल्दी आजाद कराईंदासूं तैयारी कर हबीबन करीमन मिट्टी मझा चांदी ठाहे मोकले दिनी
बेदो अंडो आनो कहीं दिनो महबूबन करीमन जे हथ में आयो सोन थी वयो यहूदी के मिली वयो आखिरी शर्त गैर आबाद बंजर जमीन आबाद करनी आ मदीने वारे मीर हुक्म फरमायो त तैयारी कयो हजरत सलमान फारसी रदी अल्लाह ताला अन्हु तो फरमाए त जेके असहाब सगोरा हा साथी हा उन्हनि खे मूं चयो यार मुंहिंजी मदद करायो मूंसां कुझु हथ वंडरायो इन बाग जी तैयारी में मुझे महबूब हुक्म फरमायो आ हजरत सलमान फारसी साथिन खे चयो को कहीं 10 वण नंढड़ा खजन जा दिना कहीं 20 दिना कहीं 15 दिना एड़े तरीके सा 300 वण खजन जा नंढा नंढा सलमान फारसी गड्डु कया अल्लाह जे हबीब के अर्ज कयो वयो मदीने वारे मीर तैयारी फरमाई पंजे असहाबन के वठी असा ऐं तहां जो हबीब बेसहारन जो सहारो अज सलमान के आजाद कराण जे ला गैर आबाद जमीन में बाग तैयार करण जे ला वञी रहियो आ मुंहिंजो महबूब